ठटोमा माई टीवी न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल हफीज़ मेमूर जी रिपोर्ट मूजिब कमिश्नर हैदराबाद डिवीजन फयाज़ हुसैन अब्बासी नई सुबह फाउंडेशन पारां ठटो में मुनक़िद कयल समर कैंप जे इख्तितामी तकरीब में ख़ासि महिमान तौर शिरकत कई। कमिश्नर फयाज़ हुसैन अब्बासी समर कैंप प्रोग्राम तहत शागिर्दनि खे कंप्यूटर्स ऐं जदीद टेक्नोलॉजीअ जी तरबियत फराहम करण वारे क़दम खे साराहियो। हुन चयो त डिजिटल महारतूं नौजवाननि जे लाइ तरक़ीअ जा नवां मौक़ा पैदा करे रहियूं आहिनि। कमिश्नर फयाज़ हुसैन अब्बासी चयो त नौजवान जदीद टेक्नोलॉजी सिखी रोज़गार जा नवां मौक़ा हासिल करे सघनि था। डेप्यूटी कमिश्नर सरमद अली भागत बि नई सुबह फाउंडेशन पारां मुनक़िद कयल समर कैंप जे इख्तितामी तकरीब में एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। डेप्यूटी कमिश्नर शागिर्दनि खे कंप्यूटर्स ऐं जदीद टेक्नोलॉजी जी तरबियत ॾियण वारे क़दम खे साराहियो। हुन चयो त नौजवान डिजिटल महारतूं हासिल करे पंहिंजे लाइ रोज़गार जा नवां मौक़ा पैदा करे सघनि था। डेप्यूटी कमिश्नर ऑनलाइन कम ऐं फ्रीलांसिंग ज़रिए नौजवाननि खे घर वेठे बाइज़त आमदनी हासिल करण जी तलक़ीन कई। डेप्यूटी कमिश्नर समर कैंप में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में इनाम ट्रॉफीज़ सर्टिफिकेट्स ऐं लैपटॉप्स बि विरहाया।